मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम, खुश आमदीद भली करे आया। सुबह जो सलाम में अवां जो मेज़बान शाइक नारे जो हाज़िर है। जी तव्हां ख़बर है तो ईद वेझो है। अॼु की मॉर्निंग शो में मां अवां सां गॾु सलाम सिंध में अवां सां गॾु जेके असां मेहमान आयल आहिनि उनजो तारुफ़ भी ज़रूर कराईंदासीं। पर ईद वेझो है, यानी सुभाणे न परीहं ईद है। मौसम भी ॾिसो पिया, मौसम केॾी महिल वसकारो करे थो त केॾी महिल वरी थोड़ी गर्मी भी करे ॾिए थो, यानी जहिड़ो लहर हिकिड़ी मौसम जी हले पई। ऐं ॿियो वरी अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त बेरोज़गारी केतिरी थी वई आहे। माण्हू कुर्बानी कनि पिया कि न पिया कनि, ऐं जिन खे हज ते वञिणो हुयो त कुझु ही रवानगियूं जेके हुयूं बंदि हुयूं, उन करे कोन वञी सघिया। पर उहे इहो आहे त जेको हज जो पैसो जेको जमा कयो हुओ या वञण जे लाइ कयो हुओ त थी सघे ग़रीबनि जी इमदाद कयो। छोकी हिन ईद ते कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु गोश्त खे ई ॾिसंदा आहिनि ऐं गोश्त जो आसिरो कंदा आहिनि, उमेदु रखंदा आहिनि असां मां त असांखे कोई अलाह जो बंदो ईंदो जेको कुर्बानी जेकी कई हूंदी असांखे उन ज़रूरु ॾींदो। हीउ सिर्फ़ु कुर्बानी गोश्त पंहिंजे घर में भरण सां कोन हूंदो आहे, इहो हूंदो आहे कुझु ॾियण सां हूंदो आहे। कुर्बानी असल में इनखे चइबी आहे। मौसम कंहिं ॾिसो था त कराची में हेतिरो मौसम थो थी वञे, पूरे सिंध में मौसम हेॾो थो थी वञे, ऐं इहे पूरे पाकिस्तान में हिकिड़ी मौसम जी लहर हले पई त इहो मौसम आहे। मौसम खे थोरो ख़्यालु रखो। ऐं ॿी ॻाल्हि त थोरो ख़ासि करे इलेक्ट्रॉनिक जेके शयूं आहिनि इन्हनि खां ख़्यालु रखो। अगरि तव्हां जेकर ॿाहिरि आहियो किथे को बीठल पाणी आहे त उते तव्हां न बीहो या उन जाइ त क्रॉस था थियो। बाक़ी चइजे त एहतियात ज़रूरी आहे। ॿियो गॾो गॾु हाल अहिवाल जेके कंदासीं उहो तव्हां सां अॼु कंदासीं। असां वटि जेके महिमान जेके आयल आहिनि ऐं असां काफ़ी उन जा शुक्रगुज़ार आहियूं जो हू पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे हिन प्रोग्राम में आया आहिनि। जेके छाकाणि त सभिनी खे पंहिंजा पंहिंजा एतिरा कमकार आहिनि जिन खे हितां खां कराची मां पंहिंजे देश वञिणो हूंदो आहे। जेकर देश जी ॻाल्हि आई आहे त देश असांजो पाकिस्तान आहे, असांजो मुल्क पाकिस्तान आहे। त पोइ पाकिस्तान में पूरी दुनिया में असांजा मिट माइट रहनि था, दोस्त अहबाब रहनि था। उनजे लाइ हिकिड़ी ख़ासि हिकिड़ी शइ आहे जेके ॿुधाईंदासीं। पाकिस्तानियुनि लाइ फ़ाइदो बि आहे, ख़ासि हुन जे लाइ बि फ़ाइदो आहे जेके असां खां परॾेह में रहनि था। त जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु ख़ासि असां सां गॾु जेको ताउन कयो आहे उहो कयो आहे UBL तेज़ रफ़्तार अकाउंट। सॼी दुनिया जे भरोसे जोगिन पार्टनर्स जे ज़रिए मोकिले रक़म पंहिंजी UBL अकाउंट तेज़ रफ़्तार रिमाइंड्स अकाउंट्स में घुरायो, रेमिटेंस अकाउंट्स में घुरायो ऐं पुखनि यानी कुरानदाज़ी ज़रिए रोज़ानो हिकु नई मोटरसाइकिल खटण जो हिकु बम्पर प्राइज़ खटण जो ऐं हिकु बम्पर प्राइज़ 1300 cc कार जो मौक़ो हासिलु करियो। UBL तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलण जे पंहिंजे वेझे UBL ब्रांच ऐं ओमनी जी दुकान ते पंहिंजो CNIC ॾेखारियो ऐं UBL जी तेज़ रफ़्तार रेमिटेंस अकाउंट खोलायो। मोकिल रक़म UBL जे 1400 ब्रांचुनि ते ऐं 3500 ATM ऐं 3500 खां वधीक ओमनी दुकानुनि ते आसानी सां दस्तियाबु आहे। हीअ इनामी स्कीम 8 मई खां 31 जुलाई ताईं आहे। ऐं जीअं त तव्हां ख़बर आहे त अॼु 3 जुलाई आहे त देरि न कयो, अव्हांजा प्यारा अव्हांजो इंतज़ारु पिया कनि। सुभाणे आख़िरी तारीख़ आहे। UBL जो बहितरीनु स्कीम हली रही आहे, ज़बरदस्त क़िस्म जी हली रही आहे। त ईअं न थिए त तव्हां रहिजी वञो। मोटरसाइकिल आहे, कार आहिनि, ॿिया खोड़ सारा इनामात आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुरानदाज़ी ज़रिए उन्हनि सभिनी कस्टमर खे शामिलु कयो वेंदो जीअं तेज़ रफ़्तार अकाउंट ज़रिए वसूल हूंदी, जीअं रक़म वसूल कई हूंदी। रोज़ानो जी बुनियाद ते हिकु 70 cc मोटरसाइकिल पुखनि ज़रिए मिलंदी, यानी कुरानदाज़ी ज़रिए मिलंदी। 1300 cc कार जे बम्पर प्राइज़ जी कुरानदाज़ी उहे सभु कस्टमर शामिलु हूंदा जिन UBL तेज़ रफ़्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म वसूल थी हूंदी। यानी हाणे हिकु ॾींहुं आहे ऐं हिकु ॾींहुं में तव्हां हीअ बहितरीनु तव्हां हासिलु करे सघो था स्कीम, ऐं हिन में तव्हां हिसो थी सघो था। हिकु ॾींहुं आहे, जेकॾहिं तव्हां पर डे में आहियो, कहिड़े मुल्क में आहियो, तव्हां आराम सां आसानी सां तव्हां UBL जे तेज़ रफ़्तार अकाउंट में पंहिंजी रक़म मोकिलियो त जीअं ते वसूल थियनि तव्हांजे पंहिंजनि खे। त ॿियो त जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलो त मौसम जे हिसाब सां ऐं अॼुकल्ह जेको हालात बि हलनि पिया त उहे तव्हांखे पाण ख़बर आहे। ज़ाहिर आहे कुर्बानी जी ईद आहे, उनमें ज़ाहिर आहे मसालेदार खाधा बि थींदा। मसालेदार खाधा थींदा त उहे कीअं थींदा?
हमेशह इहे सभु बारबेक्यू कढ़ाइयूं सभु शइ कयूं आहिनि, पर अॼु असांजे हिन सलाम सिंध में जेका महिमान आयल आहे उहा असांखे ॿुधाईंदी त जेकी क़ुर्बानीअ जेको असां गोश्त कंदा आहियूं ऐं उनखे असां थोरो चेंज कयूं, थोरो कॉन्टिनेंटल कयूं, त उन में कुझु उन्हनि खां सलाह वठंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे शेफ़ जोनीता इमरान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुड मॉर्निंग। सलाम सिंध, कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? खैर खैरियत से? कैसा लग रहा है आपको? अच्छा लगा। मौसम कैसा था? मौसम तो आजकल ये कराची की दूसरी साइड है ना, एक साइड से आओगे तो धूप चली गई, दूसरी साइड से आओगे तो बारिश होगी, तो मौसम कैसा था आपकी जहाँ से आप आ रहे थे? मौसम अच्छा था। अच्छा था। चलिए जी, आपसे बहुत सारी कचेरी होगी, हाल हवाल होगा। ऐं गॾोगॾु अॼुकल्ह स्कूल से बि काफ़ी मसला लॻा पिया आहिनि, त जीअं असांजे घर में बि नंढा ॿार आहिनि त असांखे हिकिड़ो प्राइवेट स्कूल जेके हूंदा आहिनि त उनजा हिकिड़ा SMS अचंदा आहिनि त जल्दी सां बसि कुझु ॾींहंनि में प्राइवेट स्कूल खुली वेंदा। त अॼु हिन बहस खे, अॼु हिन ॻाल्हियुनि ते अॼु असां जेको महिमान घुरायो आहे साईं आहिनि मोहम्मद अख्तर आरई साहिबु आहिनि। साईं पाण सदर सिंध ऑल पाकिस्तान फेडरेशन प्राइवेट स्कूल पाकिस्तान जा आहिनि, पाण सदर आहिनि। साईं अस्सलाम वालेकुम। मोहम्मद आरई साहब। वालेकुम अस्सलाम। पूरी सिंध खे सलाम हुजे सुबुह जो, ऐं तव्हां असांखे मौक़ो ॾिनो त अची करे ॻाल्हायूं, छो त ईद जी ख़ुशियुनि में उस्ताद जी शिरकत बि ॾाढी ज़रूरी आहे। बिल्कुलु। जीअं तव्हां पाणी ज़िक्र कयो त SMS अचनि पिया, इन करे पिया अचनि त तव्हां फीस ॾियो त अॻिते पघारूं ॾेई सघूं असां टीचर खे। टीचर इन शइ ते ॻाल्हाइबो, आप भी सवाल कीजिए, शुक्रिया, क्योंकि आपके पास भी जोनीता आपके पास भी SMS आते होंगे। अच्छा जी, ॿियो वरी गॾु असां वटि आहे असांजा बहितरीनु दोस्त आहिनि साईं पाण मेंबर ऑफ सिंध काउंसिल पाकिस्तान पीपल्स पार्टी जा मेंबर आहिनि साहिबजादा मौज़म कुरैशी साहब। अस्सलाम वालेकुम। सर कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह। सियासत कैसे चल रही है? बेहतरीन चल रही है आजकल, तो आपको पता है बहुत ज़्यादा बिल्कुल एक्टिविटी हुई है, हर जहाँ हर कहीं पे सियासत चल रही है। चले जी, ऐं गॾोगॾु असां वटि नौजवान सिंगर आहे, काफ़ी बल्कि 10-15 गाना साईं जा सिंध TV ते ऑन एयर आहिनि। ऐं साईं पाण लाड़काणे खां तालुक़ु रखे थो, हुजे नाणो त घुम लाड़काणो। ऐं त असांजो बहितरीनु आहे मास्टर इमरान हैदर। अस्सलाम वालेकुम। इमरान कहिड़ा हाल आहिनि? सुबुह उथंदा आहियो थी विया आहियो? अॼु तव्हां सां कचेरी कंदासीं। ऐं असां सां गॾु जोनीता आहे, साहिबजादा मौज़म साहिबु आहे, ऐं मोहम्मद अख्तर आरई साहिबु आहे, ऐं मास्टर इमरान आहे। त इन्हनि सां कचेरी कंदासीं, इन्हनि सां हाल अहवाल कंदासीं। हर को पंहिंजे शोबे में माहिर आहे, त पोइ अॼु उन्हनि सां कचेरी कंदासीं। जेकॾहिं तव्हांजा के सवाल हुजनि तव्हां स्क्रीन ते ईंदड़ नंबर ते कॉल करे सघो था। पर हिन वक़्तु टाइम थियो आहे हिकिड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वरी अवां सां मिलंदासीं सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक, ख़ुशि आमदीद कंदासीं अव्हांखे हिकु दफ़ा ॿीहर। ऐं सलाम सिंध असांजो प्रोग्राम स्टार्ट थी वियो आहे। असां जेके महिमान मौजूदु आयल आहिनि उन्हनि सां बि कचेरी कंदासीं, पर शुरूआति आहे सुबुह जी। त पोइ असां वटि हिते मास्टर इमरान हैदर आयल आहे, त पोइ उनखां क़सीदो ॿुधंदासीं। वधीक पोइ वरी कचेरी कंदासीं असांजे महिमान खां। जी साईं, असांखे अॼु छा था ॿुधायो तव्हां? असां क़सीदो ॿुधायो था। ठीकु आहे, त शुरूआति बिस्मिल्लाह। जो आयो मुख्तियारुल्लाह शारी चे खुशिया में मां ही जश्न मौला जो मल्हायो खुशन जो आयो मौला अली जो आयो, नी खुशन जो आयो मौला अली जो आयो, काबे के घर बनायो मौला अली जो आयो, नी खुशन जो आयो मौला अली जो आयो, नी खुशन जो आयो मौला अली जो आयो, आयो मौला रे आका
जे हथड़न ते अल्लाह जे त घर में मोहम्मद जे हथड़न ते अल्लाह जे त घर में मोहम्मद जे हथड़न ते आहे नबी फरमायो मुंहिंजो वसीह आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो काबे के घर बणायो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो आयो मौला अली शेर जले खालिक जो घर सजी वियो मौला अली जो आयो खालिक जो घर सजी वियो मौला अली जो आयो खालिक जो घर सजी वियो मौला अली जो आयो खालिक जो घर सजी वियो मौला अली जो आयो सभिनी खे आ मुबारक शेर खुदा जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो काबे के घर बणायो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो आयो मौला अली आका शेर जले मुख्तियार ही कसीदो मौला जो आहे ठाहियो 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 लाशारी गॾिजी सजजी नारा ताज लॻायो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो काबे के घर बणायो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो ॾींहुं ख़ुशियुनि जो आयो मौला अली जो आयो आयो मौला अली माशाल्लाह ज़बरदस्त मास्टर इमरान हैदर जी आवाज़ में ख़ूबसूरत कसीदो वरी महिरबानी त सभिनी खां पहिरीं असां सवाल कंदासीं असां जोनीता सां सवाल कंदासीं त जोनीता कुर्बानी आ रही है कुर्बानी का सीज़न आ रहा है यानी मीन्स कुर्बानी की ईद आ रही है काफ़ी लोग ये होता है कि घरों में सिर्फ कढ़ाई बनती है और बारबेक्यू बनता है तो ऐसी कोई यूनिक चीज़ है जो बंदा बना के खा सकता है जिसमें इतना खर्चा भी ना लगे स्टेक बना के खा सकते हैं वो तो नॉर्मल है कोई चीज़ ऐसी कोई यूनिक नहीं है कॉन्टिनेंटल में स्टेक ज़्यादा खाते हैं ना कॉन्टिनेंटल में अच्छा। स्टेक्स जो होते हैं रोस्ट होता है बीफ को आप रोस्ट कर सकते हैं अच्छा आप शेफ हैं तो ज़्यादा गोश्त रखने से बहुत दिन गोश्त रखने से क्या नुकसान आते हैं आप बता सकते हैं कुर्बानी का गोश्त तो बांटना ही चाहिए रखना तो बिल्कुल भी नहीं चाहिए नहीं लोग बाहर रख देते हैं वो अगली ईद तक रख देते हैं शादियों में यूज करते हैं हाँ जी, हाँ, बिल्कुल खैर सही है। तो यानी कोई उसमें ज्यादा कोई नुकसान होते हैं जो ज्यादा जी इतना हाँ, गोश्त बिल्कुल फ्रीज होते होता रहता है कंटिन्यू ऐसी बात है आप वो उसमें पॉइजन आ जाता है ज़्यादा फ्रीज करने से आप उसको कम से कम मतलब कि जल्द से जल्द यूज़ कर लें ताकि
कि वो ख़राब नहीं हो। और वैसे भी कुर्बानी का गोश्त तो बांट देना चाहिए ना। कितने टाइम तक हम रख सकते हैं फ्रीजर में? तकरीबन 6 मंथ तक रख सकते हैं। 6 मंथ तक जी। तो सही है ना, अगली ईद पे खा लेंगे, कोई मसला थोड़ी है। आप बोल रहे ज्यादा नहीं रखो, तो 6 मंथ बहुत है, ये बहुत बता दिए आपको। हाँ, तो लेकिन 6 मंथ तो रख सकते हैं, लेकिन आप नहीं रखना चाहिए ना, कुर्बानी का गोश्त तो बांट देना चाहिए। खरीदा हुआ गोश्त आप रखे। अच्छा, खरीदा हुआ गोश्त रखते, बाकी कुर्बानी का बांट दे। सही 6 महीना पाण रखंदासीं, पाण गोश्त जमा करे रखंदासीं। त असां ॿियो सवाल कंदासीं असां मोहम्मद अख्तर आरई साहब खां, जेके पाण सदर सिंध पाकिस्तान ऑल फेडरेशन प्राइवेट स्कूल्स जा जेके आहिनि, पाण सदर आहिनि सिंध जा। त असांजी काफ़ी इशू पियो हले, काफ़ी माना हू पियो हले, ॻाल्हियूं पियूं हलनि त स्कूल कॾहिं खुलंदा, हाणे ईद खां पोइ खुलंदा, रमज़ान खां पोइ खुलंदा, बकरा ईद खां पोइ खुलंदा, मुहर्रम खां पोइ खुलंदा। इशू छो नथा खुलनि? ऐं फीसिस त तव्हां उहो ई पिया वठो था। तव्हांजो हिकिड़ो सवाल जेको आहे 3-4 सवालनि जो मजमू आहे। बिल्कुलु। बेसिकली पहिरियां मां इहो थोरो ॿुधाइणु चाहींदुसि त मां सदर आहियां सिंध सूबे जो ऑल पाकिस्तान प्राइवेट स्कूल्स फेडरेशन। छो तव्हां नालो थोरो सो कंफ्यूज़ थिए पई। ॿी ॻाल्हि इहा आहे त इहो सुवालु बेसिकली गवर्नमेंट खां पुछणु घुरिजे त स्कूल कॾहिं खुलंदा। ज़ाहिर आहे ॿार जेके आहिनि, माउ पीउ परेशान थी विया आहिनि। ॿार कॾहिं बि जॾहिं गर्मियुनि जी छुटियूं ईंदियूं हुयूं, मोकलनि जे दौरान बि 2 महीननि में ॿार ॾाढो जेको आहे उहो थी वेंदा हुया। पर हींअर त हू हाल आहे जो 5 महीननि खां 5.5 महीननि खां स्कूल बंदि आहिनि। माउ पीउ जे नक में दम थी वियो आहे। ॿार हींअर किताब खणनि नथा, पढ़नि कोन था, छा पढ़ूं? त ॿार त चवनि था बिना एग्ज़ाम जे असां पास थी वेंदासीं, कहिड़ी घुरिज आहे। हाणे हिकिड़ो सर्वे थियो आहे, उन मुताबिक़ इहा ख़बर पई आहे त माउ पीउ जो ख़र्चो घर में वधी वियो आहे। त दुकान ते वञनि पिया, हीअ खपे, चिप्स खपेनि, बिस्किट खपे, फलां शइ खपे, यानी उहो जेको कैंटीन लाइ पैसो खणी वेंदा हुया उन खां वधीक ख़र्चात वधी विया आहिनि। ठीकु। ऐं इन सां गॾु जेको आहे ॿार पढ़ाई खां परे हलिया विया आहिनि। ऐं हाणे ॿिए तरफ़ मां उन वक़्तु इंट्रोडक्शन में ॻाल्हि पियो कयां त उस्ताद जेके असांजा आहिनि उहे वीचारा पघारूं, हाणे हिकु तरफ़ गवर्नमेंट टीचर आहिनि जंहिंखे पघारूं पूरियूं पियूं मिलनि, हर महीने पियूं मिलनि, पर हिकिड़ी एवरेज पघार हिकिड़ी रिसर्च जे मुताबिक़ प्राइमरी टीचर खां वठी 14 स्केल खां वठी करे कॉलेज जे लेक्चरार ताईं, इंटरमीडिएट स्कूल ताईं उनजी जेको आहे एवरेज सैलरी 1 लख रुपयो आहे। ठीकु। ऐं हाणे उन 1 लख वारे खां 20% वठी करे इन्हनि जी ईद कराए छॾे आहे गवर्नमेंट। कम अज़ कम प्राइवेट स्कूल जो जेको टीचर आहे उहो त वीचारो हाणे ईद नथो करे सघे पियो, उहो कुर्बानी किथां कंदो? त हीअ गवर्नमेंट खे ख़्यालु करणु घुरिजे। ॿियो असां अर्ज़ु इहो कंदासीं त गवर्नमेंट खे घुरिजे त हींअर 15 अगस्त ते 14 अगस्त जी यौम पाकिस्तान आहे, उन ॾींहुं ख़ुशी जो ऐलान करे छॾनि कि स्कूल खे SOPs जे तहत 2-3 कलाकनि जे लाइ वारे ते यानी कि शिफ्टनि में खोले छॾनि। त ॿार जेको आहे ग्रेजुअली जेको आहे सेप्टेंबर जे ईंदे ईंदे जेको आहे ॿार थोरा सा यूज़ टू थी वञनि, ताकि बाक़ाइदा पढ़ाई जेका आहे मुहर्रम खां पोइ शुरू थी वञे। अच्छा, ऑनलाइन क्लासेस स्टार्ट कयो प्राइवेट स्कूल्स? सही, ऑनलाइन प्राइवेट स्कूल, जैसे प्राइवेट स्कूल जॾहिं बि तव्हां प्राइवेट स्कूल जी ॻाल्हि कयो पिया त तव्हां हिकिड़ो माइंड में रखो 2 लेवल। हिकिड़ो जेके 5,000 खां घटि फीस वारा आहिनि, हिकिड़ा उहे जेके 5,000 खां वधीक आहिनि। जीअं कि पोएं दफ़े सुप्रीम कोर्ट बि 2 कैटेगरी अनाउंस करे छॾियूं हुयूं। जेके त वॾा स्कूल आहिनि ऐं उन में जेके ॿार पढ़नि पिया, अमीर ॿारनि जा, अमीर माउ बाप पीउ जा जेके ॿार पढ़नि पिया, उन्हनि जे लाइ गेजिस बि अवेलेबल आहिनि, बल्कि पर्सनल उनजा जेके आहिनि लैपटॉप या जेको आहे मोबाइल फ़ोन्स या iPads वग़ैरह अवेलेबल आहिनि। हू त ऑनलाइन आराम सां पढ़ी पिया सघनि ऐं हू स्कूल पढ़ाइनि पिया ऑनलाइन सक्सेसफुल तरीक़े सां। पर ऑनलाइन जेको आहे उहो हमेशह यूनिवर्सिटी जे लाइ सही हूंदो आहे। एडल्ट स्टूडेंट जे लाइ जेको एडोलेंस एज में हुजे, 17-18 साल जो ॿारु हुजे, हू ऑनलाइन परफेक्ट वर्चुअल स्टडी करे पियो सघे, कामयाबु आहे। पर कॾहिं बि प्राइमरी स्कूल जो ॿारु ऑनलाइन वर्चुअल नथो पढ़ी सघे पियो। इहा रिसर्च थी ॿुधाए, असां नथा चऊं पिया। उनखे छो त टीचर खे वेही हथु पकड़े उनखे कराइणो पवंदो आहे कमु। ऐं इन तरीक़े सां जेके नंढा स्कूल आहिनि उहे ऑनलाइन नथा करे सघनि। मां मिसाल ॾींदुमि, असांजे मोहतरम एजुकेशन मिनिस्टर सईद गनी साहब ॾाढो सुठो इफ़्तिताह कयो ऐं ऑनलाइन जो, पर उन में छा थियो त बिजली कोन्हे, वापडा में KEC में बिजली कोन्हे, बिजली हुजे इंटरनेट कोन्हे ऐं इंटरनेट जा पैकेज एॾा महांगा आहिनि। इन शइ जो जवाबु वठण जे लाइ असां वटि वेठो आहे साईं, पाण ॿार पंहिंजो साईं वेठा आहिनि, मेंबर ऑफ सिंध काउंसिल जा। तो सर, आपकी स्ट्रेटजी क्या है, आप कैसे देख रहे हैं? जिस तरह सर कह रहे हैं कि गवर्नमेंट को होना चाहिए, हमारे साथ ताउन करना चाहिए, तो आप क्या बोलेंगे? देखिए, मैं सबसे पहले तो ये कहना चाहूँगा कि
जो स्टूडेंट्स या बच्चों की जो हेल्थ है उसके ऊपर कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं होना चाहिए। ठीक। एज फार एज कोरोना वायरस आपके सामने है, जिस हिसाब से उसने पूरी दुनिया के अंदर पैंडेमिक है, आपको पता है पूरी दुनिया के अंदर उसने जितनी तबाही फेरी है, और उसको हम देखें, उसके साथ हमने इसको जो है वो पैरेलली देख रहे हैं। जैसे जैसे केसेस कम हो रहे हैं और जैसे जैसे ये ख़त्म हो जाता है जितनी जल्दी, तो स्कूल्स भी ऑन हो जाएंगे। वैसे फ़िलहाल अभी हम वफाक जो है उसने क्या डिसीजन लेती है स्कूल्स के हवाले से, पहले पिछले दिनों उन्होंने महमूद साहब ने, जो शफकत महमूद साहब ने 15 सितंबर की डेट दी थी, लेकिन हमने उसके ऊपर भी कहा था कि अगर कोरोना वायरस का स्प्रेड इसी तरीके से रहा तो जाहिर सी बात है स्कूल खुल भी जाए तो कोई भी वालिदैन जो है वो अपने बच्चे को जान का रिस्क नहीं लेगा। तालीम और बाकी चीज़ें, खेल, ये सारी चीज़ें सेकेंडरी इश्यूज़ हैं, प्राइमरी इशू जो है वो हेल्थ है। तो अगर बच्चे की जान महफूज रहेगी, बच्चे की सेहत महफूज रहेगी, तो फिर ही वो तालीम भी हासिल कर सकेगा। रही बात, मैं इनसे इत्तेफाक करूँगा कि ऑनलाइन के ऊपर बच्चे, जो छोटे बच्चे जो होते हैं वो फोकस नहीं कर पाते, लेकिन उसके लिए फिर बड़ों को, जो उनके वालिदैन हैं, उन्हें गाइडेंस देनी पड़ती है, साथ खड़ा होना पड़ता है ऑनलाइन के लिए। लेकिन इसके साथ साथ बहुत बड़ा इशू जो है वो के इलेक्ट्रिक का है। कराची या सिंध के हवाले से आप बात करें तो बिजली का जो बहरान है उसने जो है वो ऐसी तबाही फेरी है कि मतलब इस ऑनलाइन क्लासेस तो दूर की बात, मतलब बाकी चीज़ें भी जो हैं वो पूरी एक जो निज़ामे हस्ती जो है वो पूरा डिस्टर्ब हुआ है, सिर्फ और सिर्फ बिजली की वजह से। आप समझते हैं कि मतलब मोस्टली आपके चैनल्स भी मैं देखता हूँ कि जनरेटर्स के ऊपर ऑपरेट हो रहे हैं। उसकी वजह ये है कि हमारी जो बिजली है वो उसके अंदर बहुत ज़्यादा तात्तुल आता है, 2 घंटे के लिए आती है तो 6 घंटे के लिए जाती है। अब डर ये लगता है हमें कि वज़ीर आज़म साहब इसका नोटिस ना ले लें, क्योंकि जिस चीज़ का भी वो नोटिस ले लेते हैं ना, उस चीज़ के अंदर तो फिर आपको पता है कि वो उसका ज़्यादा काम ख़राब हो जाता है। ऐसा है, चाहे वो आटे का नोटिस उन्होंने लिया तो आटे के रेट कहाँ पहुँच गए, तो चीनी का नोटिस। आजकल आपकी एक्टिविटी क्या चल रही है? आजकल देखिए, बात ये है कि अभी आपको पता है बारिशें थी, हम अपने हलकों के अंदर बिजी थे, लोगों को रिलीफ प्रोवाइड कर रहे हैं। जिन घरों के अंदर बेचारे जो लोग जॉब्स पे नहीं जा सके उन्हें राशन प्रोवाइड कर रहे हैं। तो ये अवामी खिदमत के ऊपर ही जो है वो सुबह शाम गुजर जाती है। इस ईद पे आप कोई पैकेज देखें, आपकी हुकूमत, आपकी पीपल्स पार्टी? देखिए, पैकेज ये होता है कि पर्सनल बेसिस के ऊपर जो लोग ज़रूरतमंद हैं, जिस तरह आपने इंट्रो के अंदर कहा, मुझे बहुत अच्छी लगी आपकी बात कि ये कुर्बानी सिर्फ और सिर्फ जानवरों की कुर्बानी नहीं है, ये कुर्बानी जज्बात की कुर्बानी है। आप जाएं लोगों के घरों के ऊपर जिनके यहाँ खाने को नहीं है, उनके यहाँ गोश्त प्रोवाइड करें। जो बेचारे 6-6 महीने 3-3 महीने गोश्त एक दफ़ा खाते हैं, उनके यहाँ गोश्त प्रोवाइड करें। और साथ साथ मैं दोस्तों से गुजारिश भी करूँगा कि साथ ही अपनी अना भी कुर्बान कर दें, अपनी ईगो की कुर्बानी दें, क्योंकि यहाँ पे इतने ग्रजेस हम देखते हैं लोगों के, लोग रखते हैं अपने अंदर। और कुर्बानी का बेसिक कॉन्सेप्ट जो था वो ये था कि आप अपने मैं को जो है वो कुर्बान करें। तो ये एक बहुत अच्छा मैसेज रहेगा। जेकर अवां भी प्रोग्राम में शामिल थियण चाहियो था, शेफ जे हवाले सां कुछ पुछण चाहियो था या कहीं का स्पेशली पुछण चाहियो था, कहिड़ी का डिश पुछण चाहियो था, त असां वटि जोनीता ते मौजूदु आहे। ऐं जेकर प्राइवेट स्कूल जे हवाले सां तव्हांखे बि घणियूं शिकायतूं आहिनि त साईं मोहम्मद आरई साहब हिते वेठा आहिनि, पाण सदर आहिनि सिंध जा। ऐं जेकर ॿियो कुझु अहिड़ो को पॉलिटिकल हवाले सां को अहिड़ो को सुवाल पुछणो आहे त साईं असां वटि साहिबज़ादा मौज़म साहब वेठा आहिनि। ऐं ॿियो वरी गानो ॿुधणो आहे त पोइ असां वटि मास्टर इमरान वेठो आहे। जी जोनीता, इस ईद पे आप क्या कर रही हैं या आप क्या बना रही हैं? शेफ तो शेफ होता है ना, शेफ के घर भी क्या सिर्फ दाल ही बनती है क्या? नहीं, मेरे घर तो कोई ना कोई आ ही रहता है, बारबेक्यू कर लेते हैं। अच्छा, ये भी प्लान है कि बारबेक्यू करेंगे। स्पेशलिटी क्या होती है, स्पेशलिटी खास इस ईद पे? आप तो शेफ है, आपके ऊपर तो जोर होता होगा पूरी फैमिली का कि भाई गोश्त तो आएगा, सब कुछ करना पड़ेगा। ज़्यादातर बारबेक्यू ही करवाते हैं। ज़्यादातर बारबेक्यू करवाते हैं, तो उसमें कौन से मसाले डलते हैं, यानी जो बिल्कुल लाइट भी हो? स्पेशल बनाते हैं बारबेक्यू, एक तो होता है जो नॉर्मली हम पाकिस्तानी अपना बनाते हैं, वो तो हमने घुमा दिया, हरी मिर्ची दाना शाना मिला के। एक बनाती हूँ मैं, ये मस्टर्ड पेस्ट होता है, अच्छा, ब्लैक पेपर रोस्ट करके और रोजमेरी ऑलिव ऑयल, उसमें बीफ को आप मैरिनेट करके रखें, फिर गार्लिक पेस्ट डाल दें, उसके बाद उसको मैरिनेट करें 3-4 घंटे, उसके बाद उसको आप बारबेक्यू करें, वेजिटेबल्स को सौते करें, उसके साथ खाएं, बहुत अच्छा उसका टेस्ट होता है, बहुत मज़े का। आजकल लोग चाहते हैं कि जल्दी हो जाए, 3-4 घंटे बंदा इंतजार थोड़ी करेगा कि मैरिनेट हो जाए, पूरा सा सही हो जाए। वो बोलते हैं अब अभी हो गया, 2 मिनट में निकालो, बना देते हैं। कचरी पाउडर यूज़ करें आप, कच्चा पपीता डाल लें, आधे घंटे में हो जाता है। वो कौन सा पाउडर बताया आपने? कचरी पाउडर, हम नॉर्मल बाजार में भी मिलता है, या सोडा डाल लें, थोड़ा जल्दी गल जाता है। थोड़ा
नुक़सान न आहे त पोइ सौंफ डालने, सौंफ को रोस्ट करें। सब पूछ रहे था, सॼा सवाल पुछंदो जोनीता का अॼु साईं खाने के लिए तैयार रहो, अॼुकल्ह लिखी आई जोनीता ज़बरदस्त क़िस्म बिरयानी खिचड़ियानी ऑर्डर भी दी आहे त अवां बि असां सां गॾु आहियो, असां बि अवां सां गॾु आहियूं ऐं ईअं जुड़ियल आहे अवां सां असांजो सिलसिलो। सुबुह जो टाइम आहे सलाम सिंध जो टाइम थियो, हिकिड़े ब्रेक जो, ब्रेक खां पोइ मिलूं था असांखे प्रोग्राम में सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक, खुश आमदीद कंदासीं अव्हांखे हिकु दफ़ा ॿीहर सलाम सिंध में। ऐं तव्हांखे ॿुधाए वियासीं त असांजी कचेरी हली पए त जेकॾहिं तव्हांखे बि कंहिंसां ॻाल्हाइणो आहे त असां वटि मौजूदु शेफ़ जोनीता इमरान आहे। ऐं जेकॾहिं कुझु सियासत हवाले सां अगरि तव्हांखे ॻाल्हाइणो आहे त असां वटि साहिबज़ादा मौज़म कुरैशी साहब आहिनि। ऐं प्राइवेट स्कूल में अक्सर दोस्तनि खे या अक्सर फैमिलीज़ खे शिकायतूं रहनि थियूं प्राइवेट स्कूल जे हवाले सां। जेकॾहिं प्राइवेट स्कूल जे हवाले सां को बि तव्हांखे को अहिड़ो सवाल करिणो आहे त असां वटि मोहम्मद अख्तर आराइन साहब मौजूदु आहिनि। पर हाणे असां वेंदासीं जेको असां वटि लाड़काणे खां स्पेशली महिमान जेको आयल आहे सिंगर, त वॾी महिरबानी न, सॼी राति सफ़र करे आया आहियो, वरी तव्हां सुबुह ताईं जाॻिया आहियो। ऐं हाणे तव्हांजो हिकिड़ो यार गानो हुयो ॾाढो सुठो, साव हिक हिक जी क़ीमत भरी आहे, ज़िंदगी आहे या मुश्किरी आहे। जी जी बिल्कुलु। त पोइ इहो कलाम ॿुधायो त छा ॻाल्हि आहे सुबुह सुबुह जो? बिल्कुलु इहो ॿुधाईंदुमि। सूर पंहिंजे जाॻियूं या कंहिंजी जॻहियूं बि। हिक हिक जी कीमत भरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। पुछी थो हालो न बार खां छा पुछी थो, हालो न बार खां छा पुछी थो, माउ जंहिंखे ॼणे वई मरिया, माउ जंहिंखे मरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, साह हिक हिक जी कीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। जनन खां पोइ
कीमत भरिया जिंदगी आहे या मश्किरिया जिंदगी आहे या मश्किरिया खसे छॾ ड्रिबाए मुख ॾाह खसे छॾ ड्रिबाई मुख ॾाह खसे छॾ ड्रिबाए मुंहिंजी ॾाह कई दिल चरिया मुंहिंजी ॾाह कई दिल चरिया जिंदगी आहे या मश्किरिया जिंदगी आहे या मश्किरिया साह हिक हिक जी कीमत भरिया साह हिक हिक जी कीमत भरिया जिंदगी आहे या मश्किरिया जिंदगी आहे या मश्किरिया जिंदगी आहे या मश्किरिया जिंदगी आहे या मश्किरिया वाह साईं वाह बेहतरीन शायरी साओ हिक हिक जी कीमत भरी आहे ज़िंदगी आहे या मश्किरी आहे गाननि जो सिलसिलो त जारी आहे हेॾां साईं असांखे अख्तर भाउ चयो त यार कुझु मुंहिंजो सुवाल त तव्हां अधूरो या मुंहिंजो जवाबु त तव्हां अधूरो छॾे ॾिनो साईं उहो कहिड़ो जवाबु हुयो जेको तव्हां असांखे ॾियणु पिया चाहियो तव्हां साईं मौज़म साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई एजुकेशन जे बारे में मां शुक्रगुज़ार आहियां पर कुझु हिकु ॿ पॉइंट अहिड़ा आहिनि मां चाहियां थो त उहो कन्फ्यूजन क्लियर थिए आवाम खे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि सिंध गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट ॾाढी फ़िक्रमंद आहे सिहत जे लाइ ॿारनि जी सिहत लाइ ज़ाहिर है कि यूनिसेफ ऐं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन बि फ़िक्रमंद आहे ऐं उन्हनि जी हिकिड़ी स्टेटमेंट आहे कि ॿार जेके आहिनि 17 साल ताईं जेके ॿार आहिनि उन्हनि खे 36 लखनि मां सिर्फ़ु हिकिड़ो ॿार जेको आहे कोरोना जो अफेक्टिव थी थो सघे पियो इहो डेटाबेस उन्हनि जो आहे ऐं UK जे अंदरि सिर्फ़ु 3 ॿार अञा ताईं जेका उनजी डेथ थी आहे ऐं उहे बि उनखे हिस्ट्री हुई ॿी डिज़ीज़ जी ठीकु आहे ऐं हुते 6-7 हज़ार ॿारनि जी डेथ 6-7 हज़ार पेशेंट जी डेथ थी आहे जंहिंमें सिर्फ़ु 3 ॿार हुया यानी कि रेशो 1% छा रेशो 0.001% आहे मां साईं सरकार खां इहो पुछणु चाहींदुमि साईं खां पुछणु चाहींदुमि त हर साल यानी कि NGO जो डेटा आहे गवर्नमेंट जो डेटा आहे त 1500 ॿार जेको हर साल फौत था थी वञनि सिर्फ़ु थरपारकर डिस्ट्रिक्ट में 500 खां वधीक ॿार मरी था वञनि ठीकु उन वक़्तु सिंध सरकार किथे हुई या वफ़ाक़ी हुकूमत किथे हुई जंहिंखे ॾाढी सिहत जी फ़िक्र आहे सची ॻाल्हि त इहा आहे ॻाल्हि इहा आहे ठीकु आहे फ़िक्र कयो असां फंडामेंटल राइट आहे सिहत जो तव्हां सिहत बि ॾियो ऐं जेके चाहे उहे कुते जे कटण सां चक पाइण सां ॿार मरनि था नांग जे डंग सां मरनि था या कंहिं बि वबाई बीमार आहे चाहे उहो ADHD हुजे पर जेके तव्हांजा उस्ताद आहिनि स्कूलनि जा प्राइवेट स्कूल आहिनि इहे बि त तव्हांजा पार्टनर आहिनि तव्हांजी हेल्प था करनि पिया जेको 25A आर्टिकल जे मुताबिक़ तव्हांजी पंहिंजी ज़िमेदारी आहे पहिरियां वफ़ाक़ जी ज़िमेदारी हुई 8वीं तरमीम खां पोइ तव्हांजी ज़िमेदारी आहे ऐं तव्हां उन्हनि जे लाइ छा सोचियो आहे काफ़ी उस्ताद अहिड़ा बि आहिनि जेके चवनि था त साईं उन्हनि जी ईद न थींदी न काफ़ी उस्ताद प्राइवेट स्कूल में अहिड़ा बि उस्ताद आहिनि जेके चवनि था त यार हम तो फ्री हो गए हम तो घर पे बैठ गए अभी हमें रेस्ट के लिए बैठ गए या बोल दिया कि जब स्कूल ऑन होंगे तो फिर आपकी सैलरी हम करेंगे पर फीस वही जा रही है देखिए आप सही कह रहे हैं मुमकिन है ये मुमकिन आहे ईअं आहे
पर फीस नथी वञे। 5,000 खां मथे जेके स्कूल आहिनि उन्हनि जी रिकवरी 80% ताईं आहे। जेके 5,000 खां घटि जीअं जीअं घटि ईंदा था वञनि ईअं उनजी फीस परसेंटेज घटि थी वञे। तव्हां 20% ऑफ कई हुई त माना 20% असां छॾंदासीं। 20% ऑफ करण खां पोइ जेको 80% फीस बचंदी आहे उहा त मिले। कंहिं कंहिं जाइ ते त ऑफ कोन थी आहे न, उते त माण्हू साईं ऑफ गवर्नमेंट करे ई नथी सघे पई। हींअर बि ॾिसो तव्हां जॾहिं हिकिड़े कुझु स्कूलनि जेको आहे पिटीशन दायर करे छॾी, केस करे छॾियो, गवर्नमेंट अप्रूव फीस हिकु दफ़ो जेको करे छॾी आहे। सर हिकिड़ी कॉल अचे तव्हां कंटिन्यू कयूं था कचेरी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि आहियो? जी साईं। साईं मां शाइक डार जो ॻाल्हायां, मेज़बान आहियां प्रोग्राम जो। मां फ़ोन ॾियांसि थो हा फ़ोन ॾियांसि थो सही ॻाल्हायो साईं। हा बहितरीन साईं। अदा मास्टर इमरान ॻाल्हायोसि। ॻाल्हायो हलो कर साईं। जी 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 अस्सलाम वालेकुम। माता जो वॾो फैन आहियां। जो पुरस्कार आया तव्हांखे विदाई जी तव्हांखे नयन जी तमामु घणी मुबारक। खैर मुंहिंजी पसंदि आहे उहो फनकार। वॾी वॾी महिरबानी तव्हांजी। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। तव्हांखे अलाह अञा तरक़ी ॾियो। असां तव्हांजा फैमिली जूं पूरी थींदा ॿार बच्चा कुझु नंढे सां ॻाल्हाईंदो। जी 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 बिल्कुलु ॻाल्हाईंदा। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जे लाइ। ऐं सर बिल्कुलु मां चवां पियो सिंध सरकार खे गुज़ारिश इहा आहे त जेके पंहिंजा गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि जा टीचर पघारूं त पूरियूं खणनि था। ठीकु आहे। ऐं ॿियो धंधो बि करनि था, कारोबार बि करनि था, सभु कुझु उन्हनि जो हले पियो। जेके प्राइवेट सेक्टर जा टीचर, प्राइवेट सेक्टर जा जेके स्कूल जा मालिकान आहिनि ऐं उहे ॾाढा परेशान आहिनि। तव्हां ग्रांट जेतिरी बि अचे थी पई उहा एजुकेशन फंड उन मां रुपयो हिकिड़ो टको नथा ॾियो पिया प्राइवेट सेक्टर खे। प्राइवेट सेक्टर तव्हांजी मदद थो करे जेको तव्हांखे 25A जे आर्टिकल जे कानून जे मुताबिक़ तव्हांखे पाण ई फ्री पढ़ाइणो आहे ऐं ॾाढी सुठी तालीम क्वालिटी एजुकेशन मैट्रिक ताईं फ्री ॾियणी आहे। हू प्राइवेट सेक्टर थो ॾिए। अॼुकल्ह नंढे खां नंढो जेको तालुको या शहर आहे उन जे अंदरि बि जेको आहे हिकिड़ो जेको माण्हू आहे उहो प्राइवेट स्कूल में दाख़िल थो कराए पियो। चवण जो मतिलबु इहो आहे त तव्हां SOP जे करे वेट पिया कयो। SOP असां तयारु करे वेठा आहियूं। असां त जेको आहे सैनिटाइज़र जी जेकियूं नंढियूं नंढियूं बोतलूं बि ठाराए वेठा आहियूं। ब्रेक थियो टाइम थियो वरी कचेरी कयूं था। तव्हां पंहिंजे गवर्नमेंट स्कूलनि जो फिक्र कयो त तव्हां वटि छतियूं कोन्हनि, पाणी कोन्हे पीअण जे लाइ। असांजे लाइ तव्हां रूबरू असां वटि अख्तर साहब असांखे अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो प्राइवेट स्कूल जे हवाले सां। ऐं शेफ जोनिता बि वेठी आहे ऐं मौज़म साहब बि वेठो आहे, इमरान वेठो आहे। त वरी जुड़ंदासीं, वरी अवां सां गॾु थियूं था। हाणे टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो। ब्रेक खां पोइ मिलूं था सलाम सिंध में। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। 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 वेलकम बैक, ख़ुशि आमदीद कंदासीं अवां खे सलाम सिंध में। ऐं ब्रेक ते असां वियासीं, हिकिड़ी साई वठणु वियासीं, वरी असां जुड़ूं था। शेफ जोनिता असां वटि हिते मौजूदु आहे। त जोनिता खां असां सवाल कंदासीं, आजकल लोग जंक फूड के पीछे बहुत जाते हैं जी। और जो देसी खाना है वो तो चला गया है, कॉन्टिनेंटल भी लोग बहुत पसंद करते हैं। तो जंक फूड खाने से लोगों को काफ़ी इश्यूज़ हो जाते हैं। तो ऐसी कौन सी ग़िज़ा वो यूज़ करें जिनसे उनको फ़ायदा भी पड़े और अच्छी भी हो? से जंक फूड में ब्रेड मैदे वाली यूज़ होती है, मैदा होता है उसमें। तो आप होल व्हीट यूज़ कर सकते हैं। अच्छा, होल व्हीट यूज़ करें। तो उसमें क्या है, उसकी खास बात क्या है होल व्हीट की? भूसा होता है ना, वो हजम जल्दी हो जाता है। अच्छा, वो हजम जल्दी हो जाता है। और घी का भी इशू आ रहा है आजकल, लोग घी के भी प्रॉब्लम्स चल रहे हैं। तो घी तो जैसे घी तो जंक फूड में यूज नहीं होता ना, ऑयल यूज होता है। आप ऑलिव ऑयल यूज करें, वही ऑयल कंटीन्यू आपको कॉस्ट ज्यादा हो जाती है। आप ऑलिव ऑयल यूज करें, आपकी कॉस्ट ज्यादा हो जाएगी। अच्छा अच्छा, चले ऐसी कोई डिश जो इस ईद पे हमारे व्यूअर्स को आप बता दें
जो वो यहाँ बनाए? बिल्कुल टर्किश कबाब की रेसिपी में आप लोगों से टर्किश शेयर कर कबाब? टर्किश कबाब। टर्किश कबाब, जी हाँ। ठीक है, तो उसकी रेसिपी क्या है? इसकी रेसिपी ये है कि आप मीट ले लें, जो अभी आजकल बहुत सारा होगा लोगों के घर में। आप लैम का यूज़ करना चाह रहे हैं, मटन यूज़ करिए, बीफ जो भी है वो ले लिया। चॉपर में उसको डालें, स्प्रिंग अनियन डालें, कैप्सिकम डालें, उसमें सबक पाउडर होता है, एक स्पाइस है, एक टर्किश स्पाइस है, वो यूज़ करें। उसमें लेमन जूस और गार्लिक जो है वो अपने छिलके समेत डालना है। अच्छा, उसके बाद उसमें ब्लैक पेपर और सॉल्ट जितना आप यूज़ करते हैं तो उसको पूरा ग्राइंड कर लें। फिर नीचे कैप्सिकम बिछाएं, पोटैटो स्लाइस करके, टमाटोज, उसके ऊपर वो कबाब रखें और आप उसको ओवन में बेक कर लीजिए। अगर ओवन नहीं है तो आप उसको, जैसे देचकी पे केक भी बन जाता है, नीचे रेत बिछा लें और उसको रख दें और मीडियम आंच पे पहले उसको गर्म कर लें, फिर उसके बाद उसको उसमें बेक कर लें। तो पतीली में भी हल्की आंच पे। एक बार ये फिर रिपीट कर दें, अगर किसी के पास ओवन नहीं है तो वो किस तरह वो उसको? ओवन नहीं है तो आप, रेत तो होती है या पत्थर होते हैं जो घर बनाने में भी यूज होते हैं, आपने देखे होंगे पत्थर, छोटे पत्थर नहीं होते, कंकर टाइप जो होते हैं, रेत भी होती है, रेत तो नॉर्मली मिल जाती है। आप उसको पहले गर्म कर लें पतीली में, उसके बाद स्टैंड रख लें, स्टैंड भी नॉर्मली मिल जाते हैं, हर घर में भी होते ही होंगे, वो रख लें। उसके बाद उसको आप हीट कर लें और हल्की आंच पे जो भी आपने बेक करना है उसमें आप बेक कर सकते हैं इजीली। तो सेम वैसे ही ओवन वाला ही सिस्टम जी बन हाँ, जाता बिल्कुल है? सेम हो जाता है। व्यूअर्स, तव्हांखे जेकर अहिड़ो को आहे, अहिड़ी का शइ आहे जेकर अॼुकल्ह त जेको जदीद दौर अची वियो आहे त हर शयूं अची वियूं आहिनि, पर कंहिं कंहिं जाइ ते ओवन जी कोन हूंदो आहे। त जेकर अञा बि अहिड़ो को सुवालु आहे खाधे जे हवाले सां या को कंहिं रेसिपी जे हवाले सां, त शेफ जोनीदा असां वटि मौजूदु आहे। असां कुरैशी साहब ॾे अचूं था। कुरैशी साहब, ये इंशाल्लाह ताला ये जो पैंडेमिक है ये पूरा ख़त्म हो जाएगा, उसके बाद क्या आपका आगे रायमल है, क्या करेंगे, कहाँ पे जा रहे हैं आप? देखिए, जो इंटरनेशनली पूरी दुनिया के अंदर, पाकिस्तान के अंदर भी वर्ल्ड एक नए तौर तरीक़ों में इवॉल्व हो रही है। कभी पैंडेमिक को दुनिया ने इस तरह से फेस नहीं किया था जिस तरह अब फेस किया। आप देखें, वर्ल्ड कप्स कैंसिल हो गए, ओ लेवल्स, ए लेवल्स के पेपर्स कैंसिल हो गए, मतलब हर तरफ चीज़ें चेंज हैं। बस दुआ ये है कि ये जल्दी जल्दी हम इससे निकल जाएं। तो उसके बाद ये है कि नए तरीके से चीज़ों को हमें प्लान करना होगा रिगार्डिंग हेल्थ फैसिलिटीज़, एजुकेशन, बाकी भी सारी चीज़ें, बल्दियात, सारी चीज़ों को उस हवाले से हमें प्लान करना होगा कि आने वाले दौर में अगर खुदा न खास्ता दोबारा कभी पैंडेमिक को दुनिया फेस करती है तो उसकी हमारे लिए क्या, उसके लिए हमारी क्या तैयारी होगी। और रही बात के जो जिन लोगों ने लॉसेस किए, जिनकी फैमिलीज़ में से लोग बिछड़ गए इस बीमारी की वजह से, उनका लॉस तो कोई भी पूरा नहीं कर सकता, कोई गवर्नमेंट हो चाहे पॉलिटिकल पार्टी हो, कोई भी पूरा नहीं कर सकता। लेकिन बस हमारी दुआएं उनके साथ हैं कि अल्लाह पाक उनकी मग़फ़िरत तो उन लोगों के लिए आपने कुछ किया? देखें, जो गवर्नमेंट फैसिलिटी दे सकती थी, गवर्नमेंट ने जो जिस लेवल पे जाके दे सकती थी उतना हम जितना फैसिलिटेट कर सकते हैं। ज़ाहिरी बात है, गवर्नमेंट भी एक सर्टेन डायमीटर्स में काम कर रही होती है। तो रही बात सिंध गवर्नमेंट की, तो हमने जितना किया मेरा ख्याल है वफाक ने भी नहीं किया। और रही बात लॉकडाउन्स के हवाले से, जो चीज़ें हम डिसीजंस लेते रहे शुरू में, इन द बिगनिंग, हम अगर उसके ऊपर अगर अमल पैरा हो जाते सब, तो शायद हम इतना ज़्यादा स्प्रेड नहीं होता। लेकिन बहर कैफ जो होना था वो हो गया। लेकिन हम उम्मीद है कि इंशाल्लाह बहुत जल्द। मौजूद साहब, कुरैशी साहब, ये बताइए कि लोगों को ये उम्मीद है कि हो सकता है कि लॉकडाउन ओवरऑल ख़त्म हो जाएगा, पूरा ही ख़त्म हो जाएगा, तो इस तरफ आप जा रहे हैं? देखें, ये डिपेंड करता है केसेस के ऊपर। डेली केसेस की जो रेशो है वो कम हो रहा है। मैं ये नहीं कह रहा कि बिल्कुल वैसा ही है, बिल्कुल कम हो रहा है और बहुत तेज़ी से कम हो रहा है। आप मीडिया चैनल्स देखें, हमारी पूरी टीम्स हैं, हेल्थ एनालिस्ट हैं, हमारे पास स्टेक होल्डर्स हमारे साथ हैं, तो वो सब चीज़ें मुशावरत के साथ होती हैं। सीएम साहब जब भी कोई फ़ैसला लेते हैं या हमारे एजुकेशन मिनिस्टर कोई फ़ैसला लेते हैं तो स्टेक होल्डर्स हमारे साथ ऑन बोर्ड उन मीटिंग्स में बैठते हैं। और जब भी पहले भी आपने देखा होगा कि हम जब लॉकडाउन नहीं किया था तो हमसे डॉक्टर्स ने रिक्वेस्ट की कि सर ये चीज़ बहुत ज़्यादा स्प्रेड हो रही है, आप इसको गो फॉर द लॉकडाउन। इंशाल्लाह चीज़ें बेहतर हैं, अस्पतालों में भी इमरजेंसी सिचुएशन थोड़ी सी बेहतर हुई है, उस तरह से रश नहीं दिखेगा आपको जिस तरह पिछले 1-2 महीने में ईद के फ़ौरन बाद जो हुआ था, जो मॉल्स खोल दिए थे हमारे वफाकी गवर्नमेंट ने, उसके बाद फिर हमें आफ्टर इफेक्ट्स उसके बर्दाश्त करने पड़ते हैं। आप एक पॉलिटिक्स से हैं, एक पॉलिटिशियन भी हैं और पॉलिटिक्स खेलते भी हैं, तो काफ़ी लोग ये कहते हैं कि यार पॉलिटिक्स से हमारा दिल नहीं लगता, और काफ़ी लोग इस शोबे से दूर हटते हैं, इसकी वजह क्या है? देखें, मेरे हिसाब से प्रोफेशन कोई भी बुरा अच्छा नहीं होता,
इंसान जो है वो खुद उसे बुरा अच्छा बनाता है। अच्छे लोग हर जगह पे होते हैं, बुरे लोग भी हर जगह पे होते हैं, चाहे वो मीडिया हो, चाहे कोई सी भी फील्ड हो, एजुकेशन, हेल्थ, स्पोर्ट्स, तो अच्छे बुरे लोग होते हैं। मैं ये नहीं कहता पांचों उंगलियां बराबर हैं, लेकिन पॉलिटिक्स के अंदर मेरे हिसाब से नौजवानों को आना चाहिए। उसकी वजह यह है कि अगर नौजवान पॉलिटिक्स में नहीं आएंगे तो जो एक जो ओल्डर कैडर है वो तो आपके पास वॉइड हो जाएगा। फिर उसके बाद आपको नौजवान की आदत की ज़रूरत है। आप देखिए स्टूडेंट फेडरेशन यूनिवर्सिटीज़ में ख़त्म हो गई, बैन है। हमने उसके लिए भी कोशिश की, असेंबली से हम बिल पास कर रहे हैं कि उसको जो है वो दोबारा से स्टूडेंट फेडरेशन को एक्टिव किया जाए। उसकी वजह है कि ग्रास रूट के ऊपर जो है वो क़यादत का होना बहुत ज़रूरी है। यानी यूथ को आगे आना चाहिए। अच्छा इमरान, ईद हिते या लाड़कण है? माइक ते लाड़कण है जी। वो तैयारी है? बिल्कुल गॾु भला निकिरूं हींअर भला छा कयो बस प्रोग्राम करे गॾु निकिरूं? इहो बि बहितर आहे। हैदराबाद लही पतो तूं हलियो जा बहितर आहे, इहो बि बहितर। इमरान, सिंध टीवी ते हिन ईद ते कुझु कयो तव्हां? जी जी बिल्कुल। सिंध टीवी ते मुंहिंजी पंहिंजी मॉडलिंग में सॉन्ग अची रहियो आहे। अच्छा जी हाँ, पहिरियों सॉन्ग आहे असांजो। अच्छा ज़बरदस्त। उन डायरेक्टर केरु आहिनि? उन डायरेक्टर ज़फ़र जसकाणी साहब आहिनि। ज़फ़र जसकाणी साहब असांजा बहितरीन आर्टिस्ट आहे, हरफन बोल आहे। अच्छा पहिरियों गानो बि तव्हांजो ज़फ़र जसकाणी ही कयो हुयो? बिल्कुलु ज़फ़र जसकाणी कयो ऐं सिंध टीवी ते तमामु घणो सुपर हिट थियो मुंहिंजो सॉन्ग। क्या बात है, ज़बरदस्त। असांजी दुआऊं नेक त बनो। हाणे छा था ॿुधायो तव्हां असांखे? हाणे तमामु सुठो गीत आहे मुंहिंजो, कुझु दोस्तनि बि फरमाइश कई आहे। उनजी दोस्तनि जी फरमाइश आहे? ठीकु आहे, हलूं था फरमाइश उन्हनि जी सऊदी खां दोस्त आहिनि असांजा, हफ़ीज़ जागिराणी, सरदार अबड़ो, करीम बख्श चांडियो ऐं दुबई खां असद चांडियो। माण्हूअ खां तोखे नफ़रत हुई उन माण्हूअ सां थी मोहबत कई, जंहिं माण्हूअ खां तोखे नफ़रत हुई उन माण्हूअ सां थी मोहबत कई। हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते। जंहिं माण्हूअ खां तोखे नफ़रत हुई उन माण्हूअ सां थी मोहबत कई, जंहिं माण्हूअ खां तोखे नफ़रत हुई उन माण्हूअ सां थी मोहबत कई। हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते। चढ़ंदड़ सिज जो पूजारी इहा पुराणी रीत थी, चढ़ंदड़ सिज जो पूजारी इहा पुराणी रीत थी। दस त सही तूं अॼु ताईं कंहिंसां रखी सची प्रीत थी, कम निकतो रखणो आहे वरी विसरियो, कम निकतो रखणो आहे वरी विसरियो, तीअं सिज बि तुंहिंजो नो उभरियो। हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते, हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते। हूंदी घणी थी तंहिंखे पाई भाकुर बेटा, जंहिंमें लालच हूंदी घणी थी तंहिंखे पाई भाकुर बेटा। प्यार मोहबत जा तो ॿुधाई बोल वञी तंहिंखे मिठा, इन हुनर जो तूं माहिर आहीं, इन
हिन हुनर जो तूं माहिर आहीं ऐं मिठड़ो सुहिणा सहर आहीं हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते 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 चांडियो सच थो चवे जंहिं रूप तुंहिंजा हिन सभु ॾिठा शाहिद चांडियो सच थो चवे जंहिं रूप तुंहिंजा हिन सभु ॾिठा फिरणो गिरणो आहीं घणनि जा तोता आहिनि घरड़ा लुटिया पहिरियां त वॾो थो चाहु रखी पहिरियां त वॾो थो चाहु रखी पोइ सभिनी जा थो तूं पेर कढी हैरान आहियां मां तुंहिंजी सोच ते 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 ज़बरदस्त इमरान अदर साहब टाइम थियो अगरि ब्रेक जो वरी ब्रेक खां पोइ वरी अवां सां जुड़ूं था सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 वेलकम खुशामदीद भली कार कंदासीं अवां खे हिकु दफ़ा ॿीहर सलाम सिंध में ऐं असां वटि हिते महिमान आयल आहिनि पर वक़्त जी एतिरी तेज़ी आहे एतिरी तेज़ रफ़्तार आहे जो वक़्तु कंहिंजो इंतज़ारु ई नथो करे त कुझु लम्हा कुझु घड़ियूं असां वटि जेके महिमान जेके हिते आयल आहिनि त थोड़ी शॉर्ट लेवल ते मां चवंदुसि त पंहिंजूं ॻाल्हि असां खुटायूं त जीअं असां हमेशह अख़्तर साहिब जी ॻाल्हि खे कटे था ॾियूं टाइम घटि आहे मुक़ाबिलो सख़्त आहे माण्हू खपनि छा चवणु चाहींदा बस तव्हां मूंखे टाइम ॾिनो ॾाढी महिरबानी सिंध टीवी जो ॾाढो शुक्रिया तो असांखे वक़्तु ॾिनो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे ईद जो मौक़ो आहे असांखे प्राइवेट स्कूल्स खे जेको आहे कम अज़ कम वफ़ाक़ी हुकूमत ख़्यालु करे कम अज़ कम का ग्रांट ॾिए सिंध गवर्नमेंट खे ताकी सिंध गवर्नमेंट जेको आहे उहो असांखे कुझु न कुझु सपोर्ट करे इन तरीक़े सां हाणे असां वफ़ाक़ी हुकूमत खे इहो चई छॾियो आहे 14 जुलाई ते ऐं 20 जुलाई ते पूरे पाकिस्तान कश्मीर गिलगित बल्तिस्तान कराची खां वठी सभु स्कूल एसोसिएशन उते जमा हुयूं उन में असां वफ़ाक़ी हुकूमत खे इहो रिक्वेस्ट कई आहे कि 15 अगस्त ते स्कूल लाज़मी खोलिया वञनि जेकॾहिं 15 अगस्त ते स्कूल न खुलिया त तमामु घणो प्रॉब्लम थी वेंदो ऐं असांखे 14 अगस्त जेको आहे 14 अगस्त बीइंग अ पाकिस्तानी असांखे स्कूल जी बिल्डिंग में इहा आज़ादी ॾिनी वञे कि असां झंडो जेको आहे उहो लहिरायूं 14 तारीख़ ते इहा आज़ादी बि असांखे ॾाढो ज़रूरी आहे ऐं 15 ते असां गवर्नमेंट खे इल्तिजा था कयूं त गवर्नमेंट पाण ऑर्डर करे कि स्कूल खुलनि बाक़ी तव्हांजी ॾाढी महिरबानी पेरेंट्स लाइ को मैसेज को पेरेंट्स लाइ पेरेंट्स जो शुक्रिया ॾाढी महिरबानी जेके पेरेंट्स फीस ॾियनि पिया उनजी ॾाढी महिरबानी पर यकीन कयो जीअं मथां खां फीस नथा ॾेई सघनि उन लाइ कुझु साईं उन्हनि लाइ असां ताउन कंदासूं पर गवर्नमेंट उन्हनि खे सपोर्ट करे पई ज़ाहिर आहे जॾहिं उहो स्कूल खुलंदा त ज़रूरु इंस्टॉलमेंट्स में कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो ॾींदा असां उन सां कोऑपरेट कंदासूं ऐं उन में जेको नंढा स्कूल आहिनि न जेके वॾे लेवल ते आहिनि 70% उहे स्कूल आहिनि जेके 5000 ते उन्हनि खे यकीन कयो 25% मां डॉक्यूमेंट्स ॾियण लाइ तयारु आहियां डेटाबेस असां वटि मौजूदु आहे रिकॉर्ड अची असां चेक कयो त केतिरा ॿार हुआ केतिरी फीस आई आहे केतिरनि टीचरनि खे पघार मिली आहे केतिरनि जी अञा बैलेंस आहे उहा ॾींदासूं असां मना नथा कयूं पिया असां सैनिटाइज़र माफ़ करण जो सिलसिलो न आहे साईं माफ़ जेकॾहिं गवर्नमेंट असांखे थोरी ग्रांट ॾेई छॾे न
त असां माफ़ु कंदासीं, टोटल माफ़ु कंदासीं, पर असांजी गवर्नमेंट मथे ते हथ ई नथी रखे, हिकिड़ो टको रुपयो नथी ॾिए पई। फेडरल गवर्नमेंट कुझु बजट कढे, सिंध गवर्नमेंट खे ॾिए, सिंध गवर्नमेंट कुझु असांखे ॾिए, इन तरीक़े सां जेको कमु थींदो त कुझु थींदो। बहरहाल 14 अगस्त ते असां पाकिस्तान जो झंडो लहराईंदासूं। उमेदु आहे कि गवर्नमेंट असांजो साथ ॾिए। असां पाकिस्तानी आहियूं, असांजो हक़ु आहे कि असां गवर्नमेंट जो झंडो, पाकिस्तान जो झंडो जेको आहे स्कूल बिल्डिंग ते लहरायूं, ऐं 15 अगस्त ते असांखे स्कूल खोलण जी इजाज़त ॾिनी वञे, ताकी असां मरहलावार आराम सां SOPs जो ख्याल कंदे असां स्कूल खोलियूं। थैंक यू जी मौज़म कुरैशी साहब, आपका पैगाम, आपका मैसेज लोगों के लिए, आवाम के लिए। हाँ जी, आपके प्रोग्राम से मैं यही मैसेज दूंगा कि क्योंकि पिछले दिनों 4-6 महीने से सब लोग पैंडेमिक को फेस कर रहे हैं, और बहुत सारे ऐसे घर हैं जिन घरों के अंदर माशी परेशानियाँ ज़रूर सारी तो नहीं हल हुई होंगी, ज़ाहिरी बात है, इश्यूज़ हैं, तो अपने इर्द गिर्द देखें, अपने पड़ोस में देखें, गरीब इलाकों में जाके देखें, और कोशिश करें कि ये ईद जो है वो गरीबों और मुस्तहिकीन के नाम कर दें हम। और जितना गोश्त हो सके, हर साल मैंने देखा बहुत सारे लोग फ्रीज़र्स को भर देते हैं गोश्त से, तो इस दफ़ा जो है वो हकीकी कुर्बानी का जो असल रूह है उसको जो है वो थामें और गोश्त गरीबों में तकसीम करें। जितने लोगों में गोश्त जाएगा, जितने लोगों को आप सपोर्ट करेंगे, उनके दिल से आपके लिए दुआएं निकलेंगी, और इसी तरह मिलजुल कर हमारा पाकिस्तान तरक्की कर सकता है। अगर हम सिर्फ सारी चीज़ें, सारी जिम्मेदारियां गवर्नमेंट्स पे डाल देंगे तो शायद उस तरह से हमें आउटपुट्स ना मिल सके, जब तक हर बंदा, हर शख्स अपनी जिम्मेदारी महसूस करेगा। बिल्कुल। तो आपसे यही, आपके तबस्सुम से यही मैसेज है कि टेक केयर ऑफ एवरीवन एंड हैव अ ब्लेस्ड ईद। थैंक यू। शेफ जोनिता, आपका मैसेज, पैगाम लोगों को बना कीजिएगा। ईद पे इतना नहीं खाएं वरना फूड पॉइजन हो जाएगा। हम स्लाइड देखते रहते हैं न्यूज़ पे कि ये हुआ, कोई मैसेज, कोई पैगाम। सबसे पहले तो आपका बहुत शुक्रिया, और सिंध टीवी का भी शुक्रिया। और पैगाम मेरा यही कि अच्छे से अच्छा खाएं, सेहतमंद रहें, हेल्दी फूड खाया करें, ऑयली चीज़ें थोड़ी कम खाएं ताकि सेहतमंद रहें। ऑयल खाने से बहुत प्रॉब्लम्स, कोलेस्ट्रॉल बढ़ जाता है। वॉक करें, और फ्रीज़र में गोश्त चबानी करें, लोगों को बांटें। सेहत है तो ज़िंदगी है। बिल्कुल सेहत है तो बिल्कुल बिल्कुल। थैंक यू सो मच तव्हांजी। UBL तेज़ रफ्तार अकाउंट्स, UBL तेज़ रफ्तार रेमिटेंस अकाउंट सॼी दुनिया में भरोसे जो जोगिंद पार्टनर्स जे ज़रिए मोकिलियल रक़म पंहिंजे UBL तेज़ रफ्तार रेमिटेंस अकाउंट्स में घुरायो, ऐं पोखन ज़रिए रोज़ानो एक नई मोटरसाइकिल खटण सां गॾोगॾु 1300 सीसी कार खटण जो मौक़ो आहे। ऐं गॾोगॾु UBL तेज़ रफ्तार रेमिटेंस अकाउंट्स खोलाइण जे लाइ पंहिंजे वेझे UBL ब्रांच ऐं ओमनी दुकान ते पंहिंजो CNIC यानी नेशनल आइडेंटिटी कार्ड नंबर तव्हां ॾेखारे करे पंहिंजो UBL तेज़ रफ्तार रेमिटेंस अकाउंट खोलाए सघो था। मोकिल रक़म UBL जे 1400 ब्रांचूं ऐं ATM ऐं 1500 खां वधीक ओमनी दुकान तां तव्हां हासिल करे सघो था। ही इनामी स्कीम 8 मई खां 31 जुलाई ताईं आहे। अॼु तव्हांखे जीअं ख़बर आहे 3 जुलाई आहे, त बाक़ी हिकु ॾींहुं आहे। कोशिशि कयो त हिन क़ुरानदाज़ी में तव्हां शामिलु थी वञो, ऐं क़ुरानदाज़ी ज़रिए सभिनी कस्टमर शामिलु हूंदा जिन खे तेज़ रफ्तार ज़रिए रक़म वसूल थी हूंदी। रोज़ानी बुनियाद में हिकु 70 सीसी मोटरसाइकिल क़ुरानदाज़ी ज़रिए मिलंदी तव्हांखे, ऐं 1300 सीसी कार बम्पर प्राइज़ क़ुरानदाज़ीअ में उहे सभई कस्टमर शामिल हूंदा जिन खे UBL तेज़ रफ्तार अकाउंट में मई खां जुलाई ताईं हर महीने रक़म वसूल थी आहे। त सिंपल हिकिड़ी ॻाल्हि आहे त कोशिशि कयो, पंहिंजो कोशिशि न कयो बल्कि इहो कयो त बहितर आहे। UBL में तव्हां पंहिंजो अकाउंट खोलायो, ऐं उते ई जेके वेझे ई जेके ओमनी शॉप आहिनि उते सिंपल तव्हांखे CNIC नंबर तव्हांखे लिखणो आहे, ऐं मुल्क जे दुनिया जे कहिड़े मुल्क मां बि तव्हां पैसा आसानी सां तव्हां घुराए सघो था रेमिटेंस अकाउंट जे ज़रिए। त डायरेक्टर असां वेंदासीं पंहिंजो मास्टर इमरान हैदर ॾे। शुक्रगुज़ार आहियां अवांजो। थैंक यू सो मच। थैंक यू सर जी, वॾी महिरबानी सर, थैंक यू सो मच। अल्लाह पाक तक सलामत है। ये सिंध टीवी आपका है, ये आपका अपना घर है, ये शो आपके हैं। जब आपका दिल चाहे आ जाइए। सिंध टीवी नेटवर्क और सिंध टीवी के साथ का आपकी तरफ को बहुत बहुत हम शुक्रगुज़ार हैं। थैंक यू सो मच। इमरान हैदर गानो ॿुधायो। दुख लिखे अलाए चोर गो मां वड़ियो
उन्हनि जो बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ खुटो आ ज़मानो रुगो मां निशानो उन्हनि जो बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखनि क्यों मुँह वटे हंधुआ सदाई मुँह जो सड़ो संदुआ सदाई दुखनि क्यों मुँह वटे हंधुआ सदाई मुँह जो सड़ो संदुआ सदाई पन्नु पन्नु थी मां सुकलवण जिया पन्नु पन्नु थी मां सुकलवण जिया होए चढ़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ खुटो आ ज़मानो रुगो मां निशानो खुटो आ ज़मानो रुगो मां निशानो उन्हनि जो बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ मां पिता आखिरी इंसान आया पत्थर कोई बेजान तनाया मां पिता आखिरी इंसान आया पत्थर कोई बेजान तनाया मुखे दसे को छा सूरन ले मुखे दसे को छा सूरन ले रुगो मां जड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ खुटो आ ज़मानो रुगो मां निशानो खुटो आ ज़मानो रुगो मां निशानो उन्हनि जो बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ दुखन के अलाए छो रुगो मां बड़ियो हाँ
भी मुश्ताक पंहिंजो न कयो अरे मानो इहो ई खाई वियो कंहिं बि मुश्ताक पंहिंजो न कयो चांटिया ज़िंदगीअ में कंहिं बि ख़ुशीअ में चांटिया ज़िंदगीअ में कंहिं बि ख़ुशीअ में न वियो मां ॻणियो दुखनि खे अलाए छो रुगो मां वणियो दुखनि खे अलाए छो रुगो मां वणियो खुटो आहे ज़मानो रुगो मां निशानो खुटो आहे ज़मानो रुगो मां निशानो उन्हनि जो ॻणियो दुखनि खे अलाए छो रुगो मां वणियो दुखनि खे अलाए छो रुगो मां वणियो सुबह सुबह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे सवार